ज़िले बदीन जे शहर गोलाची जे ॻोठ ग़ुलाम अली चांग वासी मोहम्मद अकरम माछी पंहिंजी मासूम न्याणियुनि समीना बेनज़ीर सुरैया रोज़ीना सां गॾिजी मीडिया सेंटर जुडो अॻियां एहतिजाजी मुज़ाहरो कंदे चयो त ठटे वासी संदन माइट अली नवाज़ माछी असांजो जीअण जंजाल करे छॾियो आहे। हुन चयो त मज़कूरा शख़्स संदन 2 वरियनि जी सगीर न्याणी वज़ीरा खे यरगमाल बणाए गुम करे संदन माल मता विकणे खेनि कूड़नि केसनि जूं धमकियूं ॾेई घरां कढियो आहे। हुन चयो त संदन घर पिण अली नवाज़ जे कब्ज़े में आहे। मालिकी न थियण सबबि हू गुज़िरियल 4 महीननि खां मासूम ॿारनि समेत दरबदरी वारी ज़िंदगी गुज़ारे रहियो आहे। होॾांहुं राब्तो करण ते SHO गोलाची अस्कर हाले पोटो मज़कूरा वाक़े खां लाइल्मी ज़ाहिर कंदे चयो त जेकॾहिं मुतासिरा शख़्स वटसि आयो त हू हर मुमकिन क़ानूनी मदद कंदो।